बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हूं अब्दुल गफ़ार। आप देख रहे हैं मेरा यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नई वीडियो के साथ आपकी खिदमत में। दोस्तों, आज सिंटेक्स्ट बुक क्लास 4 से सबक तीसरा पढ़ेंगे, जिसका उन्वान है हज़रत बीबी खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह अन्हा। दोस्तों, आपसे गुजारिश है, अगर आप चैनल पे नए हैं तो चैनल को सब्सक्राइब, वीडियो को लाइक, शेयर और अपने कीमती राय से हमें ज़रूर आगाह करें। चलते हैं सबक के तरफ। सबक ट्यों हज़रत बीबी खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह अन्हा। हज़रत बीबी खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह अन्हा मक्के शरीफ जे हिक मुअज़्ज़िज़ वापारी खुविलद जी अकेली न्याणी हुई। पीउ जे वफ़ात खां पोइ सॼी मिल्कियत संदसि विरसे में आई। बीबी सॻोरी निहायत रहमदिल ऐं अकुलमंद हुई। सुहिणी किरदार जे करे खेसि ताहिरा जी लक़ब सां सॾींदा हुआ। पीउ जे वफ़ात खां पोइ बीबी सॻोरीअ वापारु जारी रखियो। हूअ होशियार ऐं ईमानदार माण्हुनि खे भाईवारी ते माल ॾेई शाम ऐं यमन ॾांहुं वापार लाइ मोकिलींदी हुई। उन ज़माने में हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह ख़ातिमुन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि व अस्हाबिही वसल्लम जन जो नालो ईमानदारीअ ऐं सचाईअ जे करे मशहूर हो। बीबी सॻोरीअ खेनि घुराए शाम मुल्क ॾांहुं वापार लाइ वञण जी आछ कई, जेका पाण क़बूल कयाऊं। बीबी सॻोरीअ साणनि गॾु पंहिंजे ग़ुलाम मुयसरा खे बि मददगार करे रवानो कयो। मुयसरा वक़्त ब वक़्त हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह ख़ातिमुन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि व अस्हाबिही वसल्लम जन जी अख़लाक़ ऐं ईमानदारीअ बाबति बीबी साहिबा वटि तमामु घणी साराह कंदो हो, जंहिं जो बीबी सॻोरीअ ते तमामु घणो असरु थियो। जीअं त पाण बेवाह हुई, तंहिं करे हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह ख़ातिमुन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि व अस्हाबिही वसल्लम जन ॾांहुं शादीअ जो पैग़ाम मोकिलियाईं। पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि व अस्हाबिही वसल्लम जन उहो पैग़ाम ख़ुशीअ सां क़बूल कयो। उन वक़्ति बीबी सॻोरीअ जी उमिरि 40 साल ऐं पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि व अस्हाबिही वसल्लम जिन जी उमिरि 25 साल हुई। शादीअ खां 15 साल पोइ 40 सालनि जी उमिरि में पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि व अस्हाबिही वसल्लम जन खे अल्लाह ताला तरफ़ां नबूवत मिली।
जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व असहाबिही वसल्लम जन उहा ॻाल्हि बीबी सॻोरीअ खे ॿुधाई त पाण हिकदमि ईमान आंदाईं। औरतनि में सभ खां अवल बीबी साहिबा ईमान आंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व असहाबिही वसल्लम जन फरमायो त बीबी ख़दीजा मुंहिंजी बीबियुनि में सभिनी खां बहितर हुई, छो त जॾहिं माण्हू मूंखे नबी करे न मञींदा हुआ तॾहिं हुन मूं ते ईमान आंदो। जॾहिं मूं वटि कुझु बि न हो तॾहिं पंहिंजे माल सां मुंहिंजी मदद कयाईं। अल्लाह ताला हुन मां मूंखे औलाद अता कयो। पाण वधीक फरमायाऊं त मूंखे को बि अहिड़ो ॾुख न पहुतो जेको संदसि ॻाल्हियुनि सां हल्को ऐं आसान न थियो हुजे। बीबी सॻोरीअ जी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व असहाबिही वसल्लम ऐं इस्लाम सां सची मोहबत हुई। पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि व असहाबिही वसल्लम जन बि साणनि घणी मोहबत कंदा हुआ। बीबी साहिबा 65 वरहनि जी ॼमार में वफ़ात कई। संदसि वफ़ात खां पोइ बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व असहाबिही वसल्लम जन हमेशा खेनि यादि कंदा हुआ।